अस्सलाम वालेकुम। जी अॼु जो असांजो वीडियो पैगाम जेको असां जारी कयूं पिया उहो इन हवाले सां त जेका कोरोना वायरस जी वबा खां पोइ सूरत हाल पैदा थी वई आहे लॉकडाउन जी, उन खां पोइ असांजे ॻोठ में तमामु घणी बदअमनी थी वई आहे। बिजली जी तमामु घणी लोड शेडिंग आहे। ग़रीब खे अटो अजो अटो जेको मिलियो उनजो पंहिंजे घर में रखियल जेको राशन सामान आहे उहो बि दाव ते लॻी वियो आहे। अॼु असां कासिमकोट जे हिन फोरम तां अपील पिया कयूं वॾेरे अयाज़ अहमद मर चेयरमैन साहब के काउंसलर बशीर अहमद मर कासिमकोट जो यूसी जान खान जो त असांजे ॻोठ में जेके सोलर जूं लाइटियूं मंज़ूर थी आयूं आहिनि, महिरबानी करे ॿियनि ॻोठनि वांगुरु असांजे ॻोठ में बि चौकनि चौराहनि ते लाइटियूं लॻायूं वञनि सोलर जूं, जीअं बदअमनी कुझु घटि थिए, राति जो ग़रीब सुख जो साहु खणी सघे। ॾींहं जो ग़रीब माण्हू मज़दूरी खां घर वेठल परेशानियुनि में मुब्तला अॻु में ई घणनि ॻाल्हियुनि खां उहो झिझलाए रहियो आहे ऐं राति जो वरी चोरनि जी वटसट लॻी पई आहे। राति जो सोलर जूं प्लेटां पियूं लहनि, बैटरियूं पियल आहिनि, माण्हुनि जा स्टेबलाइज़र पिया लही वञनि, घर में राशन पियल आहे माण्हुनि जो, इवन एतिरे ताईं जो माण्हुनि जे घरनि में रखियल कपिड़नि जा जोड़ा ऐं कमीज़ा बि लाथियूं पयूं वञनि। महिरबानी करे हथ ॿधी असांजे बल्दियाई नुमाइंदनि खे, शिकारपुर जी इंतिज़ामिया, यूसी जान खान जो चेयरमैन, कासिमकोट जे काउंसलर वॾेरे बशीर अहमद मर, चेयरमैन यूसी जो वॾेरो अयाज़ अहमद मर खे असांजो अर्ज़ु आहे त महिरबानी करे ॿियनि ॻोठनि वांगुरु असांजे ॻोठ में सोलर जूं लाइटियूं लॻायूं वञनि ऐं असांखे इन बदअमनी मां कुझु निजात ॾियाराई वञे। महिरबानी।